जय झूलेलाल। बोल गुरु नानक देव की जय। असांजे चैनल में तहां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। श्री गुरु नानक देव जी छठी हर्षोल्लास सां मनाई वई। सिंधी गुरुद्वारा यदुनंदन नगर तिफरा में सिख समाज जे प्रथम गुरु श्री गुरु नानक देव जी छठी उत्सव सिंधी गुरुद्वारे में भक्तजनों जे द्वारा भक्ति कार्यक्रम सां गॾु भजन कीर्तन करे मनाई वई। कार्यक्रम की शुरुआत शाम जो 4 बजे भगवान गुरु नानक देव जी फोटो ते माला पाए करे ऐं दीप प्रज्वलित करे कई वई। उन खां पोइ 4:15 बजे कार्तिक एवं भागवत कथा जो पाठ कयो वयो व 5 बजे महिला समिति जे द्वारा भजन कीर्तन गायो वयो। रोमा नागवानी द्वारा भक्ति भरा भजन गाया वया। गुरु आया मेरे घर, धन गुरु नानक तरिया सारा जाग, जग संसार, गुरु नानक जी ओट लगंदी न काई चोट, वाहेगुरु नाम जो जाप भी कयो वयो। कार्यक्रम जे आखिरीअ में अरदास कई वई, पल्लो पायो वयो ऐं प्रसाद वितरण कयो वयो। हिन कार्यक्रम के सफल ठाहिण में रोमन, पूनम, सोनम, अंजू नागवानी, पूजा जगमलानी, भारती जेठमलानी, नंदा शामनानी, ज्योति दावड़ा एवं पूज्य सिंधी पंचायत यदुनंदन नगर जा अध्यक्ष रामचंद नागवानी, महेंद्र शामनानी, रूपचंद, विजय छाबड़िया, राजकुमार सुखवानी, सतराम जेठमलानी एवं सभिन माण्हुनि जो विशेष योगदान रहियो। हीअ ख़बर असां तक रोमा नागवानी जी ने पहुंचाई। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।